ख़बर शेयर कंदारूं। लाड़काने खां लाड़काने जे अलीगोर आबाद थाने जद में हथियारबंदनि जी फायरिंग दौरान नौजवान क़तूल थी वियो आहे। गोलियूं लॻण सबबि नौजवान मन्नान शेख ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। मुंतक़िल करण दौरान ज़ख़्मनि जी सट न थियंदे फ़ौत थी वियो आहे। ज़रियुनि जो चवणु आहे त नौजवान होटल जो मैनेजर हो। वाक़ियो फुर दौरान मुज़ाहिमत ते पेश आयो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। हिकु ॿीहर या ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन शेयर कंदा हलूं। लाड़काने जे अलीगोहर आबाद थाने जे हद में हथियारबंदनि जी फायरिंग दौरान नौजवान क़तूल थी वियो आहे। गोलियूं लॻण सबबि नौजवान मन्नान शेख ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो पियो वियो त रस्ते में ज़ख़्मनि जी सट न थियंदे फ़ौत थी वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त नौजवान होटल जो मैनेजर हो। वाक़ियो फुर दौरान मुज़ाहिमत ते पेश आयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी लाड़काने जो ब्यूरो चीफ मुनवर रिंद असां सां लाइन ते मौजूद आहे। जी मुनवर, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? हा जी, लाड़काने जे अलीगोराबाद थाने जी हद में नंढी रेशम गली सॾी वञे थी। उते हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मनान शेख जेको नौजवान आहे उनखे गोलियूं हयूं वयूं, जंहिंखां पोइ ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे लाड़काने जे चाणका अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते उन्हनि जो डॉक्टरनि पारां इलाज करण जी कोशिशि कई वई, पर नौजवान जेको आहे उन ज़ख़्मनि जी सट न सहंदे फ़ौत थी वियो आहे। उनजे वारसनि SSP चौक लाड़काणो वटि लाश रखी धरणो हयो आहे। उन्हनि जो इहो चवणु आहे त नौजवान होटल जो मैनेजर हो ऐं नामालूम हथियारबंदनि फायरिंग कई आहे ऐं फायरिंग जे नतीजे में जेको आहे असांजो नौजवान बेगुनाह जेको आहे उनखे क़तलु कयो वियो आहे। हिननि मुतालबो कयो आहे आला अख़्तियारनि खां त लाड़काने में जेको बदअमनी तमामु चोट चढ़ी वई आहे, फुरूं धाड़ा क़तलु करणु रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। हिननि मुतालबो कयो त जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे ऐं गिरफ़्तार करण खां पोइ असांजे नौजवान जे खून सां इंसाफ़ कयो वञे। वॾी महिरबानी अपडेट करण लाइ। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे आगाह करे आहियूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदा हलूं। लाड़काने खां त लाड़काने जे अलीगोर आबाद थाने जे हद में हथियारबंदनि जी फायरिंग दौरान नौजवान क़तूल थी वियो आहे। गोलियूं लॻण सबबि नौजवान मन्नान शेख ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो पियो वियो त ज़ख़्मनि जी सट न सहंदे रस्ते में फ़ौत थी वियो आहे।